की पानी हूंदो न की पानी मिलंदो बदशुगूनी ज़ाहिर थींदी हुनके कहिड़ी ख़बर त अॼु जेको हिन काफ़िले जो सरदार आ ओहो ज़मीन जो पानी त छा पर ओ हौज़े कौसर जो मालिक आ। अज़ीज़ाने मन उन्हनि पंहिंजी तरतीब मुताबिक मशवरो करे खलन में सोराख करे छॾिया पानी ज़्यान थियण लॻो जॾहिं पानी घणो ज़्यान थी वियो पानी बचो कोन त दाह कई अबू जहल ओ मैसरा पानी ख़त्म थी वियो वारो कर पानी मैसरा निहारियो त हिते त पानी किथे बि कोन हूंदो आ अबू जहल खे चई सब्र कर चई सब्र नथो थिए पाणीअ खां सवा सफ़र नथो थिए पानी खपे बदशुगूनिया कने पानी को न खुटो आ मैसरा चेसो जुबान बंद कर बदशुगूनी तुझे लाहे अज आशिकन जे ला तरुगी माल ही माला डोड़ंदो आयो उनके खबर हुई त अज महबूब नंबर लगाईंदा वींदा मुझो 1000 दिरहम ठहंदो वींदो डोड़ंदो आयो आका पानी खत्म थी वियो आ हुजूर फरमायो परवाह ना है आका पंहिंजे ॾाचीअ तो लहन था कदम गणियो 1 2 3 4 5 6 जॾहिं महिल 7 कदम हयो मुझे मुस्तफ़ा फरमायो हीअं जो पंहिंजे लठ मुबारक जो इशारो ॾिनो जीअं तुंहिंजे मोटर जो पानी छूट करे वहंदो आ ईअं रस्ते मां पानी वहण शुरू थी वियो अॼु ॾींहं ते ख़ुदा तोखे शाम जो सफ़र नसीब अज ॾींहं ते हुए निशान मौजूद हन अज ॾींहं ते हुए खूह जा पानी मौजूद हन अज ॾींहं ते मुझे मुस्तफ़ा जे दीवाननि जा उते दीदार मौजूद हन खुदा करे शल नसीब थे थोड़ो तकड़ो हला मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हेॾा अबू जहल जो ठहंदो वञे हेॾा मैसरा जो कमु ठहंदो वञे अज भी इं थींदो आ न जॾहिं यार जे इश्क जी ॻाल्हि हलंदी आ न त हिकिड़नि जो घर डहंदो वेंदो आ हिकिड़नि जो मदीने में ठहंदो वेंदो आ अज़ीज़ाने मन जे वक्त में मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सिपह सालारीअ में अगुवाणीअ में सरदारीअ में काफ़िलो शाम जे तरफ़ रवानो थियो आ अज़ीज़ाने मन अॻियां हिकिड़ो चौक ईंदो आ जीअं अॼुकल्ह बाईपास ठहियो आ शहर मां अंदर वञबो त रश घणी आ पर उते रश न हुई जंगल हुयो मिरू हुया शींह होया जानवर होया रस्ते में अग्यां जगह कान हुई बाहरों रस्तो वठी वञबो हो विचा 5 मिनटन जो पंध बाहरा 5 कलाकन जो पंध मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम उन चौक ते अची करे पांजे सवारी के सिधो कयो त अबू जहल दाह कई ओ मैसरा छाला तो अबू जहल दाहू करी चवे तो अनाड़ी के अगों बेहारियो थे हो केड़ो रस्तो तो वठे जिथे जान जो खतरो आ जे तो जुबान बंद कर त काकड़े मान न कढी छड़े ट्रोड़ी चवे तो महबूब इहो रस्तो खतरे वारो आ मुझे मुस्तफा फरमायो मैसरा अज सब्र कंदो वञ अज उहा ज़ात तो सा गदा जे के जिंदगी जे खतरन के अमन में तब्दील करण वारो आ मैसरा चयो ठीक आ महबूबन जो काफड़ो अगते हलियो सब खां पेरी अज़दहा नाग अग्यां अची वयो केर आयो जवाब दियो अज़दहा नाग चई त उन जो नालो बि ॿुधाए नालो बि ॿुधाए अज वधाए ॿुधाए चो त हनीफ के थोड़ी खबर आ जो खोले तो ॿुधाया उन जो नालो आ हाम बिन हुलई छा नालो आ सिंधी मानू वेठा हो खबर तो न जदे अदा ना गुजर है जिद कंदो आ अदा पो 7 मार बहन बुधो थव न नाग जिन जदे भी पांजी सूरत मटाए जदे नाग जी सूरत वठंदो आ त पो वापस वरी बी सूरत में न अची सघंदो आ ऐं इहा फ़कीर जी निशानी आ नांगड़ो काड़ो ॾिसी चवीस ओ फ़कीर कसम दई सोने दस्तगीर जो हलियो वञ त फूकू ॾेई हलियो वेंदो तुंहिंजो मैदान ही छॾे वेंदो हा फ़कीर हूंदो त वेंदो पर जे चूड़ो हूंदो त बीठो हूंदो नागन जा किस्म हन त मुंहिंजा दोस्त पर उन फ़कीर के जेकॾहिं मारबो आ त उन जो पोयर पलांद कंदो आ ॿुधंदा उन 7 मारियासीं उहे नाग न हुया पर उहे फ़कीर हुया ए हाम बिन हुलैम भी नाग जे अज़दहा जे सूरत में बीठो आ चवी त उन जे मुंड ते वठी हले चवी त अॻिते सिधो हला जवाब ॻाल्हायो
पोयन के बुधण में गाल कान थी चे मज़ो घणो अची वियो सुभान अल्लाह चो लगी तुझी तार आजन के दुनिया में उगे दीवाना लगी तुझी तार आजन के दुनिया में उगे दीवाना असहाबी पहरियो नंबर मुझे मुस्तफा जा थई मस्ताना लगी तुझी तार आजन के अजीजा ने मन हाम बिन हुलैम जिन्ना कह जो उम्मतिया जो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जो डाडो सरकशा डाडो सख्ता हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम उनके दीन जी दावत दिनिया आयो आ दरबार में वेही तो चवे ऐ सोना खलील मां तुझी गाल मञण जे ला तैयार हां तुझो उम्मती थियण ला तैयार हां कलमो पढ़ण जे ला तैयार हां पर हिकड़ो शर्त मुझो कबूल कर छा कर हिकड़ो शर्त मुझो कबूल कर सोने खलील चयो चो चवे तो शर्त हुआ डाढो गुनहगार हां कलमो पढ़ा थो पर कयामत जे ॾींहुं मुझे शफात जो वायदो कर हजरत इब्राहिम खलीलुल्लाह हाम बिन हुलैम दे निहारे चयो ऐ हाम तो अड़ी गाल कया जो इन कलमदान जो ताल्लुक मूसा ना है इन कलमदान जो वजीर रब को बियो बनायो आ हाम बिन हुलैम चयो तू अल्लाह जो नबी अची आया तू खलीलुल्लाह चवे तो आया चवे तो पो इन भला जे कदे इन कलमदान जो मालिक को बियो आ शफादार को बियो आ पो मुखे दस दे त मां वञा सोनो इब्राहिम निहारे चवे तो उन जे अचण में तञा 5000 साल पया घणा साल वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला पोई आयत पढ़ा मा वद्दअक रब्बुक वमा कला ओ मुझा मुस्तफा कदे तुझे रब तो के भुलायो आ इब्राहिम पांजे दौर में तुझी तारीफ करे इस्माइल पांजे दौर में तारीफ करे नूह पांजे दौर में तारीफ करे आदम पांजे दौर में शीश पांजे दौर में यूनुस पांजे दौर में ईसा मूसा पांजे दौर में मुझा मुस्तफा हर दौर के मारंग रब्बुला तर मारब रंगुला तो आ तो मुस्तफा जे प्यार सा रंगुला तो आ महबूबा तो के कदे मारब बुलायो आ अजीजा ने मन उन हाम बिन हुलैम हजरत इब्राहिम खलीलुल्लाह के अर्ज कयो सोना भला हिकड़ो अर्ज कबूल कर जी चो ची भला जे कदे यो कलमदान तो वट नाहे यार जे अचण में 5000 साल लेटा चिहा ची भला हिकड़ो कम कर पांजे मालिक खां दुआ घुर उम्मती तुझो थिया तो दीदार उन जो कया सोने इब्राहिम खलीलुल्लाह चयो ऐ हाम इहा गाल सौलिया अल्लाह जे दरबार में दुआ घुरी 5000 साल तोखे उम्र वठी थो दिया चवे तो जे उम्र वठी दिनी थई त हाणे 10 भी दे त यार कहिड़ी जगह ते मिलंदो जे तू चवी त सोने इब्राहिम के खबर किए पई त मां कुरान पढ़ी तो बुधाया वकज़ालिक नुरी इब्राहिम मलकूत समावात वल अर्द अल्लाह ताला सतई जमीनों सतई आसमान पांजे इब्राहिम के मुझा दोस्त अजीज दर्शन कराया दीदार कराया देखारिया वक्त दो बुधाई दो मैं हा हा ठहल सत जमीनों आई सतई आसमान अल्लाह खलीलुल्लाह के देखारिया तो का पुछंदुस त उए सतई जमीनों सतई आसमान रब कह जे सामो ठाया
यो कहे बे दफे गाल के घणो तवील न छेड़ींदुम मां चते समुंड समुंड सजण साईं जे फकीर के सुञाणे सजण साईं जे फकीर के न तो सगी पो सजण यार के किथो सुञाण दे तू अज़ीज़ाने मन हजरत इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी अल्लाह का 5000 साल उनके उम्र वठी दिनी आ चवे तो हाने जगह बुधा चवे तो शाम दे रस्तो विंदो आ फलाणो जेको चौका उन चौक में वनी वेही रहो हिकड़ो डी ईंदो काफिले जो सरदार थी दो चवे तो निशानी कहिड़ी आ चवे तो उन जे मथे ते जेको ताज हूंदो उन जी चमक अर्श सां गढियल हूंदी अज़दहा नागो न चौक जे अॻियों थी वेठो आ जेको काफिलो अचे वञे यूटर्न अॻियां अज़दहा है जेको अचे यूटर्न अॻियां अज़दहा हीअं उथे काफिलो हीअं भॼी वञे दुनिया के ख़बर पई काफिलनि जा रुख मटिजी विया लेकिन अॼु अची वियो केर अची वयो चो आयो 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 सरकार आ बाहु जो लगी पई बहार आ है दिल्ली चवे थी झूमी जमा मत लख भेरा मरहबा जमा ओ मत लख भेरा मरहबा जमा सरकार जी आमद दिलदार जी आमद दाता जी आमद छाप थी पे मिलाद करणो न छदी दासी या रसूल अल्लाह चमणो न छदी दासी जो त दुश्मन जल तलवार आ बाहु जो लगी पई बहार आ दिल्ली चवे थी झूमी जमा मत लख भेरा मरहबा जमा ओ मत लख भेरा मरहबा जमा अज़दहा जी उठ्यो होडा पोया पाड़े दाह के ओ मैसरा मरी व्यासी दाह के मैसरा मरी व्यासी अज़दहा सामो निहार मैसरा चयो जुबान बंद कर त काकड़े मान कढी छड़े मैसरा कापी भी कढी कलम भी कढियो डोड़ी मुझे महबूब जे भर में आयो अज़दहा बीठो आ मुझे मुस्तफा करीम जो निगाह कईया डोड़ी अची मुझे यार जे कदमन दे गिरियो आका 5000 साल का तो दिल पर जे दीदार जे ला बीठो 5000 साल का इंतजार करे रहो हाँ महबूबा जो दीदार थी वयो आ त हिन फकीर जो बेड़ो पार थी वयो आ मैसरा देर कान कई लिखे लकीर चे 1000 दिरहम ब्या भी वध्या जेको मुस्तफा सा प्यार पियो करे उनके हिक खुशी जे वज रस्ते में 1000 दिरहम पिया मिलन ए जेको साड़ पियो करे जो रत सुख मुझे महबूब सा प्यार त घर आबाद थी पवई बचड़ा आबाद थी पवनी वेड़ा आबाद थी पवनी साड़ करे त रत सुखी विधी कुछ कोन बरंदी एतरो त रत छजो सुभाणे कब्र में बटे माकोड़ा खाई त ढो कने यार इए न कर अज़ीज़ाने मन जेडी मल अबू जहल डिठो त अज़दहा भी वेही रहो अगते हबीब हलिया विच जंगल में पोता शींह तो कई गजगोड़ कई शेर गजगोड़ कई साथो समझी जेरी मन शींह गजगोड़ कई त अबू जहल जो छा हाल हुंदो कोन तो लफ्ज चवा जो न टाइम ते कांच कान हुई न त विजाए गंदो करे हां ताह के मरा मरिया से हे काडे वठो थो वने मैसरा चे जुबान बंद कर त काकड़े मान कढी छडे होडा अबू जहल वारा सड़न में पूरा मैसरा कापी कढी लिखण में पूरो त जान 1000 दिरहम ब्या अगते वधी महबूबन जे करीब थियो छो त बीबी खुदीजतुल कुबरा चयो त मुझे महबूब का परे नथी जा नई गाल दिसंदो वंजा लिखंदो वंजा हेडो कम थिया
अज़ीज़ान मन जेडी मल डिठई त जेडी मल शीं सामू आया मुझे मुस्तफ़ा करीम जो निगाह कई दाहूं कण वारा रड़ियूं कण वारा कंध झुकाए मुझे मुस्तफ़ा जे कदमन में मुझे मुस्तफ़ा पुछो दे खबर छाते शोर कयो थई चवे थो या रसूल अल्लाह अज शोर न कयो थमे अज जंगल जे जानवरन के सद कयो थमे ओ मुखा डिजण वारो ओ मुझे हैबत खा डकण वारो अज अचो शिकार जी मनो थी वया दीदार जारी थी वयो अज कहजो शिकार न थींदो अज दीदार ही दीदार थींदो अचो मां पांजे जंगल जे जानवरन के सद पे गया अज हरण भी गड गिदड़ भी गड पाड़ा भी गड ज़ेबरा भी गड सबई शींह सा गडजी करे छा प्या कन चो यार जो दीदार प्या कने महबूब जेके वनी अंगण ते दीदार करे हाय हाय अज़ीज़ान मन मंज़िल तय थी वई ओहो जंगल खत्म थी वयो ओडा बाईपास फिरी वरी चौक वरी आयो ओहो चौक जेको साल समय सालन खां मशहूर हुयो काफिला ईंदा हा उते तरसंदा हा उते गिरजा घर उते कलीसाऊं उते मंदिर सब कुछ मौजूद हुयो पर हिकड़ो वडो ईसाई पादरी हुयो जेको समय सालन खां उते इबादत कंदो हुयो रियाज़त कंदो हुयो अञा महबूब उन जंगल मां लंघन पिया ओहो ईसाई पादरी पंहिंजे गिरजा घर मां निकरी करे ड्रोड़े वञी पहाड़ीअ ते बीहे निहारे मोटी अचे वरी वने वरी मोटी अचे शागिर्दन चयो साईं दुनिया तुझे दीदार ला ईंदी आ अज तू कंहिंजो इंतजार पियो करी जेको इंतजार में मज़ो आ जेको इंतजार में मज़ो आ चवा गुलाम नबी महेसर खे चवे थो अखेड़ियों के कया छा मां जो कलूर करे आयूं महबूब दिसी दिल के मजबूर करे आयूं अज़ीज़न मन वक्त जो एहसास आ प्रोग्रामन जो भी है कौन आ यार 15 मिनट नाराज न थींदो न हाणे मां तकड़ो थो हलां 15 मिनट बाक़ी ॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 2 कलाकनि जो गंद वाह छतल शाह सोना तुंहिंजी सखा दिलियूं धोपन थी अञा बि कारियूं आहिनि ॻाल्हि त कर सच चओ जॾहिं तुंहिंजो असांजो धोपन थी जेके क़बर में सुता पिया आहिनि केॾियूं दुआऊं कंदा वाह मुझा मदीने जा ताजदार तुझे उम्मत ते करम तुझे उम्मत ते मेहरबानियूं हन मुझे महबूब जे ही दुआउन जो सिलो आ जेको दुनिया खाई अज़ीज़ान मन ओहो गिरजा घर वारो ईसाई राहिब मथे पहाड़ी ते वरी पोइते पहाड़ी ते वरी पोइते आखिर शागिर्दन चयो क़िबला कदे भी इए कोन ॾिठो से दुनिया जा काफिला तुझे इंतजार में दीदार जे हिक झलक ॾिसण ला मगर ॾिसूं था पिया त तू बेकरार है चवे तो बेशक बेकरार हां कंहिंजे करे बेकरार है चवे तो दिल उन ला बेकरार आ जेको अची रहियो मुझे रब जो यार सोना केड़ियूं गालियूं पियो करी चवे तो जेडी मल महल आई त बुधाईंदो माव चवे तो सोना कीअं बुधाईंदे त मुंहिंजा दोस्त हिन पासे सुको हिकड़ो थुड़ा उन थुड़ जी हिस्ट्री अॻ में इंजील में पढ़ी उन्हनि खे ॿुधाए चुको आहे 500 साल खां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं उन थुड़ खां उथियो हुयो पाण उन थुड़ ॾे निहारे करे हाणे उहो राहिब थो शागिर्दनि खे ॿुधाए इहो थुड़ ॾिसो था साईं ॾिसो था सुकला चवनि था साईं सुकला इन जी हक़ीक़त ॿुधायो चवे तो हज़रत ईसा अलैहिस्सलाम ने थोड़ा हेठा वेही करे साओ हुयो जॾहिं उथियो हज़रत ईसा ॿुधायो मां वञा थो हे तुड़ सुकी वेंदो पर हिन जी इज्जत कजो हिन जो अदब कजो हिन खे कुछ भी न चइजो साईं छा थींदो पाण फरमायो हे सुकल थुड़ जॾहिं साओ थियण शुरू थिए त पक समझजो त ईसा रूहुल्लाह जो भी महबूब अची रहियो आहे
इमामुल अंबिया ची रहियो आ शागिर्दन के चई वनी थोड़ा दे निहारियो शागिर्द चंगी तरह दिसी आया चोसे असा के नजर को न थो अचे जेडी मल उन रूहानी तौर ते राहिब ॾिठो त महबूबन जी खुशबू अची रही है। हुजूर जा सहाबी हुजूर के गोलींदा न हुया रस्ते में बिही करे खुशबू दी पक थी तो मुस्तफा हेदा मटे वया ईसाई राहिब के खुशबू आई चवे तो हाणे वञो वञी जो ॾिठो चयो सही महसूस थे तो त काठी साई थियण शुरू थी आ जडे शागिर्दन ॾिठो हर 5 मिनटन में वञन जेडी मल अंगूर निका चयो से काठी में अंगूर निकरण शुरू थी वया हन हे उन काठी जे दीदार में पूरा ईसाई राहिब होदा महबूब जे इंतजार में पूरो हे हुन नौजवान छोकरा न बण में लगी वया हे पांजे यार जे इंतजार में जी जो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सवारी नमोदार थी हो जे को ताज पातला जे को अर्श साजे जो मुजा दोस्त नूर जो लाटू हलन थी पयो राहिब अकल करे तो चवे ओ शागिर्दो अचो दिसो मुजो पुनल फिरी अची रहियो आ शागिर्द आया ॾिठो से काफिलो त आहे पर नूर छाजो आ हाणे वञो वण दे ॾिसंद माशाअल्लाह वण साईं टारियूं कढियो बीठो आ मोटी आयो चे मां बि अंदर थो हलां तव्हां बि अंदर हलो मुशाहिदो ॾिसो मां इंजील पढ़ियो आ सॼो तफ़सील मौजूद आ सभई अचे हिन वणन जे छांव में वेहंदा पर ओहो पुनल कहे वण जे छांव में कोन वेहंदो इन सुकल टारन जे भर में अची जो वेहंदो इन को परे वेहंदो वण पाण ही निवड़ी उन दिल भर ते छांव कंदो पक समझजो त ओहो ही महबूब आयो आ जंहिंजे लाइ मुझे करीम रब सूरो पूरो जहान सजायो आ इते खत्म थो कया गाल मुकम्मल गाल थकजी पियो 2 कलाक लागी तो गालाए तो मुझा दोस्त अजीज एकदम हाने मोटा तो पोइते तो मोटा किस्सो पूरो क्रम में देर थी विदी पोइते तो मोटा काफिलो शाम पहुतो एकड़ो दी कोने अदा काफिलो शाम में पहुतो जेडी मल शाम में पहुतो काफिलो तो देर थी चुकी हुई तमाम व्यापारी व्यापार खत्म करे चुका हा अबू जहल जे रिट्री में सरा इते भी धक्को थी वी न हाने काफिले वाला मानू सबे हलिया हाने सामान केर वठंदो चियो अबू जहल चुप कर द काकड़ो न कढी छने अबू जहल कुछ ही पे न पनो कढे महबूब जे भर में बीठो महबूब जो मैसरा वञी शाम जे गलन में ऐलान कर त हाशिमी शहजादो आयो आ एकड़ो दफो दीदार त कयो बस तुर्गी ऐलान करे मोटिया को डिस्चार्ज छातो थे होदा मैसरा ऐलान करे मोटियो बस उन हाशिमी सरदार जो नालो कनन ते पहुंचंदो वियो मानू ईंदा विया शायद कोई न पियो निहारे जेको दिसे पियो मुझे मुस्तफा जे नूर ने पियो निहारे सामान जो केर पुछे कोन पियो जेतरा पैसा खणा थव खणो पर इन यार जे चेहरे मां दीद बाहर न निकरे छो मुझा दोस्त छो त आशिक जी दीद किथे थींदी आ छो आशिक जी ईद तदे थींदी जने यार जे चेहरे में दीद जेडी मल काफिलो मोटी मक्के तो अचे त छा तो समझी बीबी खदीजतुल कुबरा इंतजार में मैसरा तकड़ो न के 1000 दिरहम ला केतरा थी विया तकड़ो पहुतो अचे पहुतो त पूछे हाने वापसी में जेकी कुछ और के दफे जिंदगी रही थ मैसरा छा ॾिठी चवे तो साण केड़ी गाल कया का एकरे पन्नो भरे आयो ए सजो पन्नो ही भरे आयो हां का एक गाल हो जे तफसील बुधाया तरीके कार इयो हुंदो हो मुजा दोस्त त जी काफिलो लहंदो हो सब को पांजे घरन दे रवानो थी विंदो हो बे दे सिज उभरंदो हो वरी काफिले जा मानू ईंदा होया हिसाब करे पांजे नफे जो हिस्सो वठदा होया तवज्जह कयो अम्मा खदीजतुल कुबरा रदी अल्लाह तआला अन्हा पूरी कायनात जे तारीख के बदले रहिया अल्लाह उन जो सिलो किए दई रहयो बस एतरी गाल करे मां उठा तो मुझा दोस्त अजीज हबीब करीम भी हस्बे रवायत हस्बे मामूल पांजे घर रवाना थी वया होडा बीबी खदीजतुल कुबरा कायनात जो मुझा दोस्त उसूला घोटे ता रिश्तो न्याणी दे इंदो आ न्याणी वारा रिश्तो घोटे तन दे खणी
गाला गाला खड़ी छो को न खड़ी विना शादी तो बिनी जी थी थे शादी बिनी जी आ पर तरीक़ो हो त औरत हयादार आ औरत जो रिश्तो खणी वञण ओन जा न्याणी जा माइट बेइज्जती समझंदा हन घोटे ता रिश्तो खणी अचण के इज्जत समझंदा हन हेडा रात गुजरी रही आ नफीसा जीव साइण देर न कर सिज न उभरे पहिरी मुझो रिश्तो खणी आतिका जे सुणे भाटे महबूब मोहम्मद दे वञ त अज खदीजा तुझे ला थी नफीसा राजदाना अचे दरड़ो खड़काई दिया अम्मा आतिका निकरन दिया आतिका बाइटे तुझो सलामत पहुतो चे थी अल्हम्दुलिल्लाह छा प्रोग्राम चे विती सुबह जो हिसाब थे त खबर पवे अलाए छा कमाया आयो आ जेकर मुझो बचड़ो कमाया आयो आ कुछ जेकर शादी जो खर्च पूरो हुंदो शादी किथों दी शादी कराई चे वेती जिथों रब घुरी सोचींदासी चे दे खबर चे ये पूरे मक्के जी मिल्कियत तुझे अंगण ते कुर्बान थे त छा थी समझी चवे थी मां पांजे भाइटे का पूछे तवज्जह कजा आतिका सुनी महबूब मोहम्मद करीम जे खिदमत में अर्ज थी करे मुझो महबूब मुस्तफा चे तो मां पांजे चाचे कहका चाचे अबू तालिब सोने अली जो बाबो सोने अली जो बाबो छो तो मुझो मुस्तफा हुन वटो हुयो मुझे मुस्तफा थोरा लाथा महबूबन के सोने अबू तालिब ताते वडो कयो ऐ मुझे मुस्तफा वरी दिल पर अली के ताते वडो कयो ए वक्त रहो त इंशाल्लाह बुधाईंदी ही फकीर तो के सोने अबू तालिब जे आडो मुझे महबूब मुस्तफा जे गाल के मुझे मुस्तफा सोने अबू तालिब खुशी सा कबूल के किरदार अदा कयो वडो किरदार अदा कयो हाने किरदार थिया मुझे मुस्तफा जे शादी में ब केड़ा एकड़ो खदीजतुल कुबरा जो बियो सोने गाला गाला सुने अबू तालिब जो हाने शादी के तफसील में ना जी बस इते जुमलो चई मां उठा तो मुझे बेनियाज रब बीबी खदीजतुल कुबरा के चयो ए खदीजा तो दुनिया जी तारीख टोड़िया कमियाणी जो रिश्तो घोटे तंदे नवी दोआ तो दुनिया जी तारीख मुझे महबूब जे करे टोड़िया त मां खुदा भी कायनात जी तारीख टोड़े तो छया कायनात में मु निसाइल आलमीन मरियम के बनायो उनके पाकीज़ा बनाया मगर तो के वहा पाक दी दुस जेका मजी भी सरदार रहंदी मरियम के औरतुन जे जहान जे औरतुन ते पाकीज़गी अता कई थम वहा जन्नत हणी बनाई थम है खदीजा तो जने दुनिया जा सभई रिकॉर्ड टोड़या तो खुदा तुझे मुकद्दर के भी बनाए तो चले तो के वहा न्याणी रब दई रहयो आ जेका जन्नत जे औरतुन जी भी सरदारा खुदा सुने अबू तालिब के गुजाए अबू तालिब तो मुझे यार के दातेवा तो मुझे यार जे शादी में खुशी कया तो के भी मायूस न तो कया ओहो तो के अली नाले पुटड़ो दई तो छया जेको कहे बेहद न पांजे काबे में उन जो जन्म कराए काबे में विलादत कराए कायनात के बुधाईंदुस तो दुनिया में घोट केडो थिंदो आ कुहार केडो थिंदी आ लेकिन हिन जोड़ेला दुनिया के खबर पवे घोट काबे जावा तो कुहार गुंबज खजरा जाइया कायनात में ब जगहों पाक एकड़ी काबे जी जगह पाक भी गुंबज खजरा जी जगह पाक काबे में नफल पढ़ त लख जे गुंबज खजरा ते नफल पढ़ त हिसाब कर चो 50,000 असल में 50 लख दई तो के अंदाज़ो ही कोने को अजीजा ने मन या करे इश्क जी गाल बे दफे त मोजा दोस्त अजीज अल्लाह ताला जे जात बाबरकात मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुल ला यबग़ियान यखरुज मिनहुमा लुअलु वल मरजान मोजा दोस्त इन समुंड जे बिन्ही समुंडन के मिलाए करे एकड़ो लुअलु बियो मरजान एकड़ो इमाम हसन जे सूरत में बियो इमाम हुसैन जे सूरत में याद रखी छन अम्मा बतूल जा 6 बच्चा हन इमाम हसन इमाम हुसैन इमाम मोहसिन मुझे अम्मा जो 3 न्याणियूं हन टिनी न्याणियुनि जा नाला पांजे भेनरुनि जे नालन जे निस्बत सा अम्मा रखया ज़ैनब रुकैया कलसूम मुझा दोस्त अजीज याद रखी छजा ज़ैनब रुकैया ए कलसूम के अल्लाह ताला घुराए वरतो ज़ैनब सोहनी मौजूद आ मोहसिन सोहने के रब घुराए वरतो इमाम हसन हुसैन ए बीबी ज़ैनब मौजूद हन मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जे जात बाबरकात जदे उन्हन जो थोरो न रखियो तज साईं बचल शारब तुझो थोरो छो रखंदो जवाब दे
अज तोब साईं छतल शाह जे दरबार ते मुझे महबूब मुस्तफा जे शादी जे खुशी जी महफिल कया इंशाअल्लाह ताला जेके आया हो खुदा तवा सबनी के खुशू अता फरमाइंदो अल्लाह ताला तवा जे घरन जो परेशानियों दूर फरमाइंदो अल्लाह ताला तवा जो मुसीबतों मुश्किलातों आसान फरमाइंदो जुमलो चवण दे मुखे ऐ मुसलमान तू मुसलमान ही तू जो शान केड़ो आ तू जो शान इहो आ त मुसलमान मना सलामती न पांजे हथ सा के तकलीफ दे न पांजे जुबान सा के तकलीफ मुसलमान थी देखार पाड़े वारन जी इज्जत कर गरीबन जी मदद कर मिस्कीनन जो ख्याल रख यतीमन जो ख्याल रख छो त मुझे महबूब मुस्तफा जो जेको उम्मती आ उन जे मथा लाजिमा त पांजे पाड़े वाले मुसलमान भा जो ख्याल रखे अल्लाह ताला जा बानड़ो याद रखी छड़ियो खास करे यतीम पाड़े में हुजेव त पांजे बच्चे के पोइते करे यतीम के तरजीह दियो तवज्जो कयो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद जे ॾे यतीम के छडण वारा गौर कर मुझे महबूब मिंबर रसूल ते भी पांजो हथ आंगुरियूं ही हिलायूं आंगुरियूं हिलाए मुझे आका ऐलान कयो मदीने जे ताजदार ऐलान कयो त मां मुस्तफा ऐलान तो कया जी मां मुस्तफा जो आंगुरियूं गड हन अलग नथियूं थी सगन तवा मां जेको भी कहीं यतीम जी मदद कंदो जेको भी कहीं यतीम जी मदद कंदो को पढ़ाइण वारो कोने सुने के पढ़ाइंदो को ईद ते वगे वठी ॾियण वारो कोने कहीं यतीम के वगो वठी ॾिनई कहीं यतीम जी बहरहाल मदद कई मदीने जे साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े मां मुस्तफा सा इए गड होदो जी ब आंगुरियूं मां मुस्तफा जो गड हिली रही नमाजू भले पढ़ रोजा भले रख हज भी भले कर ज़कातू भी भले दे पर पाड़े में कहे यतीम जी खिदमत कर इन सबनी कमन खां इहो अञा आला थे चो त नमाज पढ़ी सी कबूल थी अलाए कान थी हज कयो सी कबूल थियो अलाए कोन थियो रोजो रखियो सी मालिक कबूल कयो अलाए न कयो पर जुबाने मुस्तफा मां जेको निकतो हो कबूल है कबूल ओहो कबूल ही कबूल आ अचो त वायदो कयो त के दुखाईंदासी अचो त वायदो कयो के जो हक न खाईंदासी ओ बहराड़ी जे रहण वारा कदे कदे रात जो आखिरी पानी थींदा हन गाह थो सुके थोड़ो सोराकड़ो कडी छडींदो त मुजो बारड़ो साओ थी वनी ये न कर इहो पराए पानी मां नुरकड़ी कढी तू बारो साओ न तो करी पन्न सावा करे पंजो अंदर सुकाए रहियो है खबरदार थी सवा मण तो छटरियो 100 मण मुझे रब कयो आ तो न कयो आ तो जाहिरी पन्न सावा कया दीदे के मेह के न पर जे मेह तुझो मुर्गी जर सुकाए वने तो तुझे साए गाह मा फायदो केड़ो ऐ मुसलमान बे जो हक न खा इन हद ताईं जो के जे पानी जी लप भी न खण जेडी मल के जी रात जो बुह जी भरी खणदो है भरी रखी का कपड़ो रखी हेले होले निहारी दो हिन के दिसे त कोन तो मखलूक का डिजी तो कदे मथे भी निहारी दो कर त खालिक तो के दिसी रहो मखलूक का डिजी छा कंदे डिजणो थई त खालिक का डिज मखलूक जे हथ में छा है न तुजी जिंदगी न तुजो मौत न तुजी हयाती न तुजी इज्जत न तुजी जिल्लत सब कुछ तुजो खालिक जे हथ में आ जदे न तू खालिक का डिजंदे पो तो के बोरी कुले ते खणी कान पोंदी घर वेठे पाणी बोरी भरजी मिली वेंदे चमा एकड़ी गाल कया व्यापारी खोड़ बैठा हो एकड़े व्यापारी जे घर में बरकत न पई पवे पांजे मुर्शिदन करीमन कर आयो मुजा साईं व्यापार करे करे थकजी पियो बरकत काने उन अल्लाह जे सालेह बाने पांजो कंधड़ो मथे करे चयो बच्चा माप पूरी वनी तोर छा फरमायो गाला गाला छा फरमायो यार फुटने जो दौर थो चे कणक जो दौर थो चे ओ हेठो वटन के लगराइंदा हो खबर थव न वटन के लगराइंदा हो जे कासई बाह ते जोर सा थोड़ो हेडे होडे कंदो तू वटन के हेठो हणदो है केतरा दी केतरा दी खाइंदे उन बेनियाज रब खां डिज गौर सा बुझजा मुर्शिदन फरमाए बच्चा मां पतोर वनी सीधी रख जी मुजा साईं पान फरमाए अल्लाह साईं तुने ला आसानी कंदो आयो वट तारा जो क्लियर करे ऐलान के बाबा तोरियो भी पांजो पान पैसा मुखा वठंदा वणो गाल हुल हुली वया फलाणो व्यापारी अबा हथ ही कोन चवे तो पान तोरे साफ तोर गाल जो हली गई तो 20 दुकान छडे मानू उन दे प्या
तवज्जा कर सच्चाई जे बरकत दे 20 दुकान छदे मानू उन दे प्याचन वाह जी तोर तो करे बा न की रंड न की फंड बहवा लगी पईया वाह मुजा करीम रब अचे जो बरकत पई अचे जो बरकत पई त उन पांजे दुकान जा वट भी सोना वठण शुरू कर हुल्ला हुली वया तो फलाने वापारी जा वट भी सोना एकड़े दे सोना वट खणी वरी मुर्शिदन दे आयो हुन दिल में ख्याल कयो तो खणी थो वना साईं के देखारिया थो साईं चवंदो बच्चा छा ख्याल आ चवंदस कि बिला मुजा नगर में कबूल कोन जे अजकल आम जान हले तो जो खुदा पाने पनाह में रखे अल्लाह से पाने पनाह में रखे बस वधी तबसुर न तो कया खुदा जो खौफ कयो ओहे वटड़ा सोना खणी जी मुर्शिदन वट पहुतो मुजा साईं व्यापार में बिल्कुल तौर सिधी कदो हां नतीजो सोना नतीजो यो निकतो जो वट मुजा सोना हन कह वट सोना कोनन के पाण फरमायो हाने हे सोना वट खण वनी दरिया में उछलाया या का वाह या शाक केड़ी कोने बनी उछलाया एकड़े मिनट ला अकुल चे बड़ा इच्छा तो ते सोना वट दरिया में उछलाया यकदम जो तो अकुल ए इश्क जो सदाई झेड़ो रहो अकुल चेस त इयो छा तो करी इश्क चेस त चरिया जा पुत्र घर में खाण ला भुक झुको न हुई मुर्शिद जो चवण वरतई तने वट सोना दे आ देर न कर हाजिर मुजा सही खई वट वनी धू उछलाए मोटी आयो हे मोटी आयो काफिलो जो आयो कहे पैर के मुझा दोस्त का थेड़ आयो थेड़ जो आए तो इसे दबनेठो सोन इसे दे सोन जा वट काफिले वारन के ची सोन जा वट सबनी चे यार हिन इलाके में सोन जा वट कह वट कोनन ओ हु जो ईमानदार व्यापारिया न ई सोन जा वट उन्हें जहन बे कह जाना है अब हो ईमानदारा उन्हें जी शय न खण भी खणो त हली देउस सोन जा वट खणी सिधो तांड सही ता जा वट हन जी आहन त मुजा तहां खणी आया हो इस असा के खबर हुई ते सोन जा वट तू जाहन तू ईमानदार है तो खा सवा बे जा आहन कोन ईमानदार जी शेबा असा छो खणो अखिन में लुड़क लाड़ी दे ओहे सोना वट खणी सिधो पांजे मुर्शिद वट वयो मुजा साईं हे सोना वट वापस आया की आया सजी हकीकत करे बुधाई पाण फरमायो अल्लाह जे कुदरत ते यकीन रखण वारो जद यकीन रखदो आ त हलाल जी जे का कमाई हुंदी आ उनके नकी बाह साड़ी दिया नकी दरिया बोड़ी मेहनत कर हलाल जी रोजी कमा हलाल में बरकत थई अल्लाह भी राजी अल्लाह जो रसूल भी राजी दुनिया भी मोचारी आखिरत भी मोचारी बे जे शय के हथ न ला खुदा तो के कणे मां के चकरे दे अल्लाह जने राजी थी दो त बरकतू थी दी जो इंशाअल्लाह ताला कारोबार कर सुन्नत मुझे महबूब जी सच्चाई सा कर खुलूस सा कर अल्लाह ताला जी जात बा बरकत मुझो चवण ता जो बुधण कबूल फरमाए अब मुके खबर है सैयद सैयद बच्चन मुझा दोस्तों टाइम घणो थी गयो 11 लगी 3 मिनट थी हन सही मौलाना मोहम्मद रफीक साहब भी बैठा हन तो चंदा ता जला इन फकीर के छा थी या त वेहे कोन प्रोग्राम दे कोन अचे तो दरी उथे कोन थो मुझा दोस्तों अन बस नहीं मनकबत अम्मड़ जी सफा नहीं मनकबत सफा नहीं उम्मीद आता हम कह घणो करे कान बुधी कह एकड़े द बुधी हुंदी कुंड पासे में किथे बुधायो हाय जी जलमा जहड़ो मिट ब्यो को नाहे जी जलमा जहड़ो मिट ब्यो को नाहे अबो भी अबो आ अबो भी अबो आ परमाओ माओ आगे परमाओ माओ आगे जी जलमा जहड़ो मिट ब्यो को नागे ओ जी जलमा जहड़ो मिट
बियो को नाहे झोलिया में बिहारे नहीं लाइला जुलोलू झोलिया में बिहारे नहीं लाइला जुलोलू चौपीघे में सुमारे से खारा बोलू पीके में सुमारे से खारा बोलू पहजे बचन खे पहजे बचन खे थी चाहत मचागे जी जलमा जहड़ो मिट बियो